لله الذي خلق كل شيء بقدر وغفر ذنوب المستغفرين لا سيما بسهر والصلاة والسلام على خير خلقه سيدنا محمد صلى الله عليه وسلم والصلاة والسلام على من لا نبي بعده واشهد أن لا إله إلا الله لا خالق إلا الله لا مالك إلا الله لا رازق إلا الله أشهد أن لا إله إلا الله لا معبود إلا الله لا مقصود إلا الله لا مطلوب إلا الله أشهد أن لا إله إلا الله والأول والآخر والظاهر والباطن أشهد أن لا إله إلا الله أشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له لا شريك له ولا وزير له ولا مشير له لا ضد له ولا ند له ولا مثل له ولا مثال له ونشهد أن سيدنا وسندنا ومرشدنا ومولانا محمدا عبده ورسوله أفضل الرسل وأجمل الرسل وأكمل الرسل وخاتم الأنبياء لا نبي بعده ولا رسول بعده لا كتاب بعد كلام الله ولا أمة بعد أمة حواء أشهد أن محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه أجمعين فقد قال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد أعوذ بالله من الشيطان اللعين الرجيم بسم الله الرحمن الرحيم ولا تقولوا لمن يقتل في سبيل الله أموات بل أحياء ولكن لا تشعرون فقد قال عليه الصلاة والسلام حسين مني وأنا من الحسين وحسين سبت من الأسباط أنا حرب لمن حاربكم وسلم لمن سالمهم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما सब दोस्त दिल जी मोहब्बत से दुरूद शरीफ पढ़ो अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद काबिल सब एहतराम हजरत उलमा इकराम वर्कर ऐं कारकुन गैरतमंद जमात जमीयत उलमा इस्लाम इन इलाके जा गशूर मुसलमानों अज आवाएं असां 11 मुहर्रमुल हराम ते हर साल वांगुर अज भी पंहिंजे रब साईं खे राज़ी करण जी नियत सां गॾु थियूं सबई दुआ कयो शल अल्लाह साईं अवां असां सभिनी जी हाज़िरी मक़बूल मंज़ूर फरमाए
मुझे शिद्दत एहसास उन दोस्तन जो जे सुबह का वेठा आहिनि आलिम सगोरा मटबा विया आहिनि ऐं अवां उते ही वेठा हो असुल कुर्बानी अवां जी अवां न हुजो हां त मौलवी वाइस कंहिंखे ॿुधाईंदा ऐं मुझो प्यारो दोस्त है मौलाना मुनीर अहमद साहब जे मुझे करे कुर्सी खाली कई मौलाना अंचो तो मुखे तहां जे अंदर मस्जिद में वेहण जी खबर न हुई गलती में आई उन्हनि जो भी थोराए तो आया थोड़ी देर जे लाइ अवां जे साम्हूं मुखातब थियो चुके अगली रात भी सॼी रात आराम न है क्यों भाऊ अयूब साहब के चयो तो मुखे इजाजत दे चई न पहिरियों दफ़ो तहां जो प्रोग्राम रखियो वञे करे हर सूरत में तहां जी हाज़िरी लगदी 2.5 कलाक सफर में वरता आहिनि 3 कलाक हिते वेठो आ ब्लड प्रेशर उहो ई पूरो आ लगे तो तहां पूरा थी विया हो जेकॾहिं तहां सुभान अल्लाह चवंदव त मां ॻाल्हायूं कटा कर गर्दन बतला गए हैं करबला वाले कटा कर गर्दन बतला गए हैं करबला वाले कि कभी बातिल के आगे झुक नहीं सकते खुदा वाले शहादत की हकीकत को समझते हैं खुदा वाले शहादत खूब होकर दे गएंगे करबला वाले शहादत एक नखील लाजवाल और गैर फानी है शहादत खुद ही तफसीर हयात जावेदानी है इंतहाई मुख्तसर लफ्जन में हर मानू के इया खबर है त 10 मुहर्रम जी तारीख ते इमाम हुसैन साईं जी शहादत थिया इन जे करे 10 मुहर्रम के इज्जत मिली पर हकीकत इया न है ये हकीकत आहे त 10 मुहर्रम ते इमाम आली मकाम के शहादत मिली पर हकीकत ही न है त सिर्फ 10 मुहर्रम जे शहादत जे करे 10 मुहर्रम के इज्जत मिली मां तारीख मुंड का उकराया तो जडे अल्लाह सही जनाब आदम के पैदा क्यों त 10 मुहर्रम जो दिहाड़ो हो सुभान अल्लाह दिल सा हो ता बारिया बांग्लादेश वारा बाबा जदे अल्लाह सिंह जनाब नूह जे बेड़े के शहन महीनन जे अजाब खां पो जूदी जबल ते लाथो त 10 मुहर्रम जो दिहाड़ो हो जदे अल्लाह साईं फिरौन जे 7 लखन जमायतिन में फौजन सूधो नील जे पानी में खरक कयो ऐ अल्लाह जनाब मूसा के नील मा पार कयो त 10 मुहर्रम जो दिहाड़ो हो जदे डिघी बीमारी मा अल्लाह साईं जनाब अयूब के शिफा दिनी त 10 मुहर्रम जो दिहाड़ो हो जदे 90 साल खां पो जनाब इब्राहिम के जनाब इस्माइल पैदा थियो त 10 मुहर्रम जो दिहाड़ो हो जदे बिना पीउ जे अमड़ मरियम जे पेट मा जनाब ईसा पैगंबर पैदा थियो त 10 मुहर्रम जो दिहाड़ो हो जदे हर साल काबे जे खिलाफ के नौ कंदा हा जदे काबे जे खिलाफ के पड़ पिया मटाइन त 10 मुहर्रम जो दिहाड़ो हो सुभान अल्लाह दिल सा ऐ के दोस्त मैसेज में लिखियो आए त 10 मुहर्रम ते या सजे मुहर्रम में शादी करण जायजा मचो हा जायजा जी गलड़े घोड़ाड़े वहा भी त ना है 10 मुहर्रम में शादी मचो जडे मिठड़े मोहम्मद अमीर जी सब खां पहरी शादी अमड़ खदीजा साण सा थी उन जी उम्र 40 सालन जी कुराड़ी ऐ मदीने जे साईं जी उम्र 25 सालन जी जोत जी जवानी जडे बिन्हन जो अल्लाह निकाह करायो त 10 मुहर्रम जो दिहाड़ो हो जकदे को मलंग छेड़ छाड़ में वेंदो त यो साबित कर दी तुम त सोहणे हुसैन जी पंहिंजी शादी भी 10 मुहर्रम सब चो सुभान अल्लाह सामा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व अमर बिसियामिही फ़क़ालू या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुअज़्ज़िमुल यहूद वन नसारा फ़क़द कान अलैहि सलातु वस्सलाम इंशाअल्लाह तआला सुमना यौम तासिउ फलम यातिल आमुल मुक़बिल हत्ता तुवफ़ी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सुभान अल्लाह
कायनात जे सरदार नबी, नबी जन जे पगदार नबी, अल्लाह जे दिलबर नबी जन जे अफसर, साक ये होज़े कौसर, शाफ़े रोज़े महशर, बुलंद बाला कदर, रहमत जे समंदर चो सुभान अल्लाह। मुझे साईं पंहिंजे पाक ज़ुबान सां पाण ऐलान कयो त 10 मुहर्रम जो रोज़ो रखो। यहूदिन जो साईं 10 मुहर्रम जी त असां भी इज्जत था कयूं, मुसलमान भी इज्जत था कन। शुक्र थियो अल्लाह जो भई गॾिजी पियासीं। साईं जन खे रिपोर्ट मिली, साईं जन फरमाया इंशा अल्लाह तआला सुन्ना यौम तासियो फलम यातिल आमुल मुक़बिल हत्ता तुवफ़ा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुझे साईं फरमायो ईंदड़ साल 10 का पहिरियां 9 जो रोज़ो भी रखंदासीं। मुझे साईं फरमायो या वरी 10 सां गॾु 11 जो रोज़ो भी रखंदासीं। मुझे साईं फरमायो इहो एॾो बरकत वारो महीनो, एॾो रहमतुनि वारो महीनो जो अल्लाह जॾहिं तक़दीर जो कलम पैदा कयो, साॻो 10 जो ॾिहाड़ो जॾहिं अल्लाह लोह पैदा कयो, साॻो ॾिहाड़ो जॾहिं अल्लाह ज़मीन जे तख़्ते ते मींहं जा पहिरियां झटका हयां, उहो 10 मुहर्रम जो ॾिहाड़ो हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो जेको 10 मुहर्रम जे ॾिहाड़े कंहिं यतीम कंहिं ग़रीब कंहिं पाड़ेसरी जी ॿार जे हथ ते मथे ते शफ़क़त जी नियत सां हथ रखंदो, मुझे साईं फरमायो जेतिरा वार उन जे हथ जे हेठां ईंदा अल्लाह वारनि जे बराबरि उन जा जन्नत में दर्जा बुलंद करे छॾींदो। सभु चओ सुभान अल्लाह। मुझे साईं फरमायो जेको इन 10 मुहर्रम ते सुरमो पाए अल्लाह उनखे अखियुनि जे बीमारियुनि खां बचाईंदो। जेको इन ॾिहाड़े ते तड़ करे अल्लाह उनखे जिस्म जे बीमारियुनि खां बचाईंदो। हुज़ूर फरमायो जेको इन ॾिहाड़े ते पंहिंजे घर जे भातियुनि खे चङो खाराए, छा करे ॻाल्हायो न मां वाइज़ घणा क्या निंड न कई इंज करे नथो ॻाल्हाए सघां तव्हां त। मुझे साईं फरमायो जेको पंहिंजे घर जे भातियुनि खे चङो खाराए रब उन्हनि जे लाइ सॼे साल में रिज़्क़ जा दरवाज़ा खोले छॾींदो। अल्लाहु अकबर कबीरा। अन बुरैदा रज़ियल्लाहु तआला अन्हु क़ाल कान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यख़ुतबुना इदा जाअल हसन वल हुसैन अलैहिमा कमीसानि अहमरान यमशियानि व यसरान फनज़ल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मिनल मिंबर फहमलहुमा व वज़अहुमा सुम्मा क़ाल सदक़ल्लाह इन्नमा अमवालुकुम व औलादुकुम फितनतुन फनज़रतु इला हाज़ैनि सबीयैन यमशियानि व यसरान फलम अस्बिर हत्ता क़तअतु हदीसी रफ़अतुहुमा। सुभान अल्लाह। दिल सा हज़रत बुरैदा साईं तो फरमाए जुम्मे जो ॾिहाड़ो नबी साईं के लठ मुबारक हथ में ही नबवी मस्जिद जो मंजर हो। चो सुभान अल्लाह। मां 3 अप्रैल जी तारीख़ ते न 12 अप्रैल जी तारीख़ ते उन जगह ते पहुतस जिते हुजूर साईं खुतबो पढ़ियो ऐं अल्लाह जी इज्जत जो कसम जे खजीअ जे सुकल बुंड ते टेक ॾेई मदीने जा साईं खुतबो पढ़ंदा हा, उन खजीअ जे सुकल बुंड जे जाइ ते हाणे हिकिड़ो मिंबर ठहियल आहे ऐं उन मिंबर ते कारिन अशिन पटिन जी टाइल लॻल आहे। सब चो सुभान अल्लाह। शरफ तेरे दुपट्टे ने ये जंगे बद्र में पाया, शरफ तेरे दुपट्टे ने ये जंगे बद्र में पाया, उसे परचम बनाकर मुखबरे सादिक ने लहराया। अल्लाहु अकबर कबीरा। जनाबे बुरैदा साईं तो फरमाए जुम्मे जो ॾिहाड़ो साईं जज्बात में नबवी मस्जिद मदीने जे साईं जे हथन मुबारकन में खुतबे जी लठ हुई। हसन हुसैन आवाज ॿुधो नाने जो भई मस्जिद में भजंदा आया। टाइल तो कोन हुई, मार्बल तो कोन हो, कारपेट थियल सामान तो कोन हो, पथरेली जमीन उबता सुबता पत्थर पल हुया। हुसैन आयो वरी किरियो वरी उथियो वरी किरियो वरी सोनो हसन आयो वरी किरियो। हजरत बुरैदा तो फरमाए हुजूर मिंबर छॾियो। चौ सुभान अल्लाह।
हुजूर खुतबो अद में बंद कर सजदे कायनात पंहिंजे बचड़न के गयो मुझे साईं मिंबर जे भरसा विहारियो फहमल घुमा ववदा घुमा उन्हनि खे खयूं भी सही चुमियों भी सही ऐं उन्हनि खे आडो विहारियूं ऐं मुझे साईं फरमायो जॾहिं इन्हनि ॿिन्ही बचड़न के चुमंदो आ त मां मोहम्मद के जन्नत जे गुलन जी खुशबू मिलंदी आ। हज़रत बुरैदा साईं फरमायो उन सागे खुतबे में मदीने जमीरा फरमायो सदकल्लाह इन्नमा अमवालुकुम व औलादुकुम फितनतुन। अल्लाह सच चयो आ त तहां जो माल भी तहां जो फितनो आ, तहां जी औलाद भी तहां जो फितनो आ। हे तमा हजरत बुरैदा जी गाल कई अन उसामा सब चो सुभान अल्लाह। हजरत उसामा तो फरमाए सोमानी जी नमाज थी वही मुझो को मुझे साईं में कम पे जीवियो इशा जी नमाज का पो मदीने जे साईं जो दरवाजो खड़कायुम अंदरा दरवाजे में आवाज आयो मन दक्कल बाब दरवाजे के केर तो खड़काए मां चुम साईं मां उसामा बिन ज़ैद आयो आ साईं जन में को कम पे जीवियो साईं जन आया साईं के कंबल मुबारक पांजो बहन मुबारकन में बदल हुयो चादर मुबारक या अय्युहल मुज़म्मिल वारी चादर या अय्युहल मुद्दस्सिर वारो कंबल साईं के कांबो बदल हो पर साईं जन आया ऐं साईं जन अॻिते हलिया तो उन कांबे में चुरपुर हुई मां परेशान थी वयुम मां साईं जन जे आड़ो आयुम साईं जन के चुम साईं तां जे कांबे में छा है साईं जन चुप कई वरी ॿीहर चुम साईं जन जे कांबे में छा है साईं अवां जे चादर में छा है साईं जन फरमायो ॾिसण तो चाहे मां चयो हा साईं ॾिसण तो चाहियां मदीने जे साईं फरमायो मुझे साईं जॾहिं चादर खोली त उनमें हसन हुसैन हा मुझे साईं फरमायो अल्लाहुम्मा हाउलाई अगली बैती अल्लाहुम्मा इन्नी उहिब्बुहुमा फ़अहिब्बुहुमा ओ मुंजा अल्लाह मां जॾहिं भी दुआ कई तम तू मुंजी दुआ कबूल कया मुंजी अजवारी दुआ भी त कबूल करना मुंजा करीम रब इन्हनि बिन बच्चन सां मां मोहम्मद जो प्यार थी मुंजा रब तू भी हिननि सां प्यार कजाए। मुहर्रम में इमाम हुसैन साईं जी तारीफ भी कयो पर मुहर्रम में अबू बकर साईं उमर साईं उस्मान साईं अली साईं ऑटोमेटिक सच्चा साबित थी था वञनि। तवज्जो माॾे जेकॾहिं अबू बकर साईं में खामी हुजे हा तो हुसैन उन वक्त भी जंग करे हा उमर साईं में खामी हुजे हा तो हुसैन साईं उन वक्त भी जंग करे हा उस्मान साईं में खामी हुजे हा तो हुसैन साईं उन वक्त भी जंग करे हा अबू बकर भी जन्नती उमर भी जन्नती उस्मान भी जन्नती इन जे करे बई जन्नत जा गुल चुप हुया पर जॾहिं यजीद आयो तो इन शींह जे पुट कंदु खयो त इन बिदत जे हुकूमत के हलाइण न छॾींदासीं। हाणे बि मुशरिकन बिदतन जे हुकूमतुन के हलाइण न छॾींदासीं। आयो को मुर्स माण्हू मां के जेको जवाब ॾेया इंशाअल्लाह कादियानन के पंहिंजे मुल्क में बर्दाश्त न कंदासीं। सभई ॻाल्हायो न इमरान खान साहब तू ये सोचो हो तो मौलाना फजलुर रहमान असेंबली को इटकियूं मिटकियूं हणी बाहर कढंदासीं फौज जे बरकत सां पोइ असांखे जीअं वणंदो तीअं कंदासीं अञा अंदर हुजण में तुंहिंजो कुझु न कुझु फ़ाइदो थिए हा जॾहिं तूं मौलविन खे ॿाहिरि कयो आहे हाणे तुंहिंजे लाइ धरती खे ड्रामो बणाए ॾाढियां चो इंशाअल्लाह तहां जॾहिं अगले जुम्मे ते सभिनी शहरनि खे जाम कयो वज़ीर आला जे घर जो सामान भी किनो पियो थे थप पियो हणे आखिर गोडा खोड़ियूं मुज़ाकरा कयूं ॻाल्हियूं ॿोलियूं कयूं चयूं आतिफ कादियानी के हटायो। मुंहिंजा मोहतरम दोस्तो असांजे इलाके जे पालतू वडेरनि खे इन ॻाल्हि जी ख़बर न आहे या अॼु वाज़िह तो कयूं वञा आतिफ कादियानी के आणण जा मक़सद ब हुया हिकु हे मक़सद हुयो त आतिफ कादियानी पाकिस्तान जे पैसनि वारे बैतुल माल जे खाते जे मथां हुजे त जीअं मुल्क जो नाणो लुटे पाकिस्तान कमज़ोर थे सुभाणे काफ़रनि जो मुल्क जेकॾहिं पाकिस्तान सां जंग करे त पाकिस्तान कमज़ोर हुजे जंग न करे ऐं ॿियो मुल्कनि जो मथो ख़राब आहे इन्हनि समझो ई कोन्हे ऐं ॿियो इन जो ॿियो मक़सद हे हो त जेकॾहिं कादियानी असांजे मुल्क जा वॾा थिया त लाज़मन कादियानी जलसा भी कंदा
वो सरे आम बबरलो बाईपास ते, शाह हुसैन बाईपास ते, खेड़ी बाईपास ते, सखर बाईपास ते, सिंधु जे किनारन ते, डिफेंस कराची समुंड जे किनारन ते, मुख्तलिफ इलाकन में उन्हनि जूं स्टेटूं कायम थियन हा, वो जलसा थियन हा, वो मिठड़े मोहम्मद मीर जे शान में गुस्ताखी कन हा, वो मुसलमान बर्दाश्त न कन हा, वो गोलियूं हलन हा, वो खून रेज़ी थे हा, वो चवन हा मुल्ला दहशत गर्द आहिनि, मदरसा बंद कयो, मदरसो इन्हनि जे अख में तीर आ। इन्हनि जा मक़सद ये बा पर आला कयो उनखे लाथऊं त उन सां गॾु 4 ॼणा लिक में ॿिया बि लही विया, माना उहे 4 बि कादियानी हा। चो अल्हम्दुलिल्लाह। ॾाढियां ॻाल्हि आयो न। यजीद बिदतिया, यजीद जे कानूनन के ज़मीन ते बर्दाश्त न कंदुस। कॾहिं इहो सोचो थव त 38 ॾिहाड़ा इमाम हुसैन साईं सफ़र घणा ॾींहं कयो? 38 ॾिहाड़ा मुल्क कारा पीला सावा ॻाढ़ा जबल लताड़िया, 32 ॿार, 40 असहाबी। अज माण्हुनि खे ख़बर न आहे शान इमामन जो तो गाए जे गारियूं असहाबी छे। करें आओ हम चांद तारों की बातें, करें आओ हम चांद तारों की बातें, मोहम्मद की बातें, सहाबा की बातें, अबू बकर सिद्दीक फारूक आजम अली और उस्मान चारों की बातें, बिलाल और खुबैब अबू ज़र और सलमान नबी जी के इन 4 यारों की बातें। अल्लाहु अकबर कबीरा, मान तो चवा रब तो चए। अल्लाह सी फरमायो उलाइकल लज़ीनम तगनल्लाहु कुलूबहुम लित्तक़वा लहुम मग़फ़िरतु व अजरुन अज़ीम। रब तो फरमाए दुनिया जा इंसानो ए मुझे महबूब जा असहाबी, उहे असहाबी तव जिन जे दिलनि जो मां इम्तिहान वरतो तम, सभई पास थी विया। सब चओ सुभान अल्लाह। शहीद के 6 इनाम मिलंदा आहिनि। घणा? हूं त शहादत जा घणा दर्जा आहिनि। हुजूर साईं फरमायो जेको पाणीअ में बुडी वञे शहीद आ। इन जो मतलब इहो न आहे त मां हथ सां टपो ॾियूं। जेको बाहि में सड़ी वञे उहो शहीद आ। इन जो मतलब न आहे त मातम में हलियो वञे। जेको शत जे हेठां दबजी मरी वञे उहो शहीद आ। जेको तेज बुखार जे झटकन में मरी वञे इहो शहीद आ। जेको दस्तन जी बीमारी में मरी वञे इहो शहीद आ। जेको गाड़ीअ जे एक्सीडेंट में मरी वञे इहो शहीद आ। जेको कारे नांग जे डंग में मरी वञे इहो शहीद आ। जेका अमड़ जेका न्याणी यम जे तकलीफ़ में मरी वञे इहा शहीद आ। यम करण खां वठी बच्चे ॼणण ताईं, बच्चे ॼणण खां वठी बच्चे जी थञ छॾाइण ताईं, इन विच में जॾहिं बि मरी वञे इहा शहीद आ। ये सब शहादत जा दर्जा आहिनि। पर अहिड़ो शहीद केर थे जहिड़ो हुसैन थियो। शहीद के 6 इनाम मिलंदा आहिनि। सब खां पहिरियों इनाम शहीद के रब जे दरबार आलिया मां हेठो मिले त शहीद जो साह अल्लाह पंहिंजे हथनि सां पाण कढंदो। हूं त हर बाने जो साह चङो निकिरंदो आहे, बुरा त बुरा आहिनि, पर जेकॾहिं के नेक बाने जो साह तो निकिरे त अल्लाह जा 500 मलाइका था अचनि। कम जूं ॻाल्हियूं आहिनि पर तवजो कयो। 500 मलाइका था अचनि। हर मलाइक जे हथनि में जन्नत जूं सूखड़ियूं, को अतर में, कंहिंखे रूमाल आहे, कंहिंखे कपड़नि जो जोड़ो आहे, कंहिंखे जन्नत जो सूफ़ आहे, कंहिंखे ॿी का शइ आहे। हर इंसान जेको नेक माण्हू मरे थो 500 मलाइक उन जे साह कढण खां पहिरियां उन जे घर पहुचनि था। जॾहिं जो साह निकरे थो आराम सां इन जो साह कढी इन जे घर जे खटोले खां वठी इन जे कब्रिस्तान वारी लहद ऐं कब्र ताईं मलाइकनि जूं कतारूं थू लॻनि। जॾहिं उन खे वारिस तड़ था कराइनि त अॻ में मलाइक तड़ था कराइनि। जॾहिं उन खे वारिस कफन था पाराइनि त अॻ में मलाइक कफन था पाराइनि। पर तव्हांखे नज़र न ईंदा। तव्हांजे कुल्हनि ते मलाइका आहिनि न, बता कि ईमान आहे न। तहांजे रब तो चए किरामन कातिबीन यअलमून मा तफअलून। तहांजे कुल्हनि ते स्पेशल कमांडोज वेठा आहिनि। माले हाज़ल किताब ला युगादिरु सगीरतन वला कबीरतन इल्ला अहसाहा। वो अहिड़ा कमांडोज आहिनि जेको तुंहिंजे वात मां लफ़्ज़ निकिरंदो ई न अॻ में ई लिखजी वियो। मुंशी आहिनि। पर तव्हांखे कॾहिं कुल्हनि ते बार थियो आहे?
महसूस थे तो न त पोइ मुर्दे जो कफन भी नजर न ईंदो। तहांजे खट के हथ विझण खां पहिरियां अल्लाह जा मलाइक खटोलो खणंदा आहिनि। तहांजे सिफ़ुनि खां पहिरियां अल्लाह जे मलाइकनि जूं सिफ़ूं, मलाइक बि दुआए इस्तग़फ़ार में शामिल आहिनि। उन खां पोइ जॾहिं क़ब्र में आयो मलाइक चवंदसि मन रब्बुका मन नबीयुका वमा दीनुका अतारिफ़ु हाज़िहिर रजुल, हे साम्हूं वारो मर्द केरु आहे, सुञाणे थो? हुज़ूर फरमायो उहो मां हूंदुसि। जॾहिं मलाइक चवंदा मर रब्बुक, हे नेक बंदो हो, चवे थो रब्बी अल्लाह व दीनी इस्लाम व नबी रसूलुल्लाह अलैहि सलातु व सलाम। मलाइक चवंदा क़यामत ताईं हाणे सुम्ही रह। होॾां 70,000 मलाइकनि जो काफ़िलो जनाब जिब्रील वठी अल्लाह जे अर्श जे हेठां 7 आसमाननि जे मथां इस्तक़बाल जे लाइ बीठो आहे त धूमधाम सां हलो अल्लाह जे आशिक़ जो जनाज़ो अची रहियो आहे। जॾहिं हिन शरीफ़ ऐं चङे माण्हू जो रूह निकिरी जिस्म खां धार थो थिए, जिस्म खे चए थो तुंहिंजी तमामु वॾी महिरबानी, ॾुख सुख में सुठो निभाई, ग़लतियुनि में तूं मूंखे मदद कई, ग़लतियुनि ते न पहुचण ॾिनुई, चङाइनि में मुंहिंजी मदद कई, तूं चङाइनि ते जल्दी कराई। जिस्म चवे तुंहिंजी बि तमामु वॾी महिरबानी, तूं ग़लति कम में इस्तेमालु न कयो, तूं अल्लाह जी नाफ़रमानी न कई, तूं चोर न हुए, तूं ज़ानी न हुए, तूं लुच न हुए, तूं व्याची न हुए, तूं शराबी न हुए, तूं कबाबी न हुए, तूं अल्लाह जे हुक्मनि जी इस्तक़बाल कंदे हैं, टाइम खां अॻु में अदा कंदे हैं। इन जे करे तोखे भी मुबारक हुजे। वरी क़यामत जे ॾींहुं मिलंदासीं। हाणे रूह इतां निकितो अल्लाह जे अर्श वटि पहुतो, वञण सां अल्लाह जे अर्श ते सजदो। या आम माण्हू जी ॻाल्हि आहे, पर शहीद लाइ मदीने जे मीर फरमायो पहिरियों झटके में अल्लाह जी ज़ियारत थी थिए ऐं अल्लाह पंहिंजे हथनि सां उन जो साहु पाण थो कढे। ऐं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो कब्र जी सख्ती शहीद के माफ़ थी वञे। ऐं मदीने जे मीर फरमायो त इन शहीद के अल्लाह क़यामत जे ॾिहाड़े 70 माण्हू जिन जे मथां जहन्नम लिखजी चुको आहे, अल्लाह हुकुम कंदो जेके तोखे वणनि इहे चूंडे जन्नत वठी वञ। 70 माण्हू जहन्नमी खे जन्नती पहुचाईंदो। इमाम हुसैन तो मिठड़े मोहम्मद मीर जो बच्चो आहे। हाणे ब मकसद निकता। एक इमाम हुसैन साईं जे शहादत जो मकसद अजीम मकसद है त जमीन भी अल्लाह जी त कानून भी अल्लाह जा। चुके यजीद बिदतिया इन जे हथन ते बैयत करण जे ला तैयार न हा, गंद जे डबे सां वेहण जे ला तैयार न हा। को चंगो हुजे को शरीफ हुजे तो उन जे हथन ते बैयत कया। जमीन भी अल्लाह जी त कानून भी अल्लाह जो, मेहन मां खीर भी अल्लाह तो दे त पो कानून भी अल्लाह जो, अंब ऐं केला अल्लाह तो फुटाए त पो कानून भी अल्लाह जो, ज़ाल भी अल्लाह तो दे त पो कानून भी अल्लाह जो, मुट्ठ मां माण्हू भी अल्लाह तो करे त पो कानून भी अल्लाह जो। फलिल्लाहिल हम्दु वलिल्लाहि शुक्र। या बाने जी खुशकिस्मती आ जेको पंहिंजे रब खे सुञाणे। ॿियो मकसद इहो हो त आखिरी वक्त ताईं भी अल्लाह जो सजदो कज़ा न है क्यों। मारे ख्याल क्यों अंग खर तो बुधाया दुनिया में एड़ी का बि इबादत कोन है जेका 24 कलाक जारी हुजे, सवाए बांग जे, सवाए नमाज जे। सजी कायनात में 24 कलाक जेकॾहिं को आवाज हलंदड़ सजी दुनिया में आहे वो सिर्फ ही सिर्फ आज़ान ना, यो कोई आवाज कोई। दुनिया में फजर जी आज़ान 9.5 कलाक हलंदी आहे। तव्हांजे इलाके में 10-15 मिनटनि में रोशनी थी वेंदी आहे। वरी कंहिं ॿिए इलाके में 3 इलाके में शिकारपुर खां सखर 2 मिनटनि जो फ़र्क़ु आहे, शिकारपुर खां लाड़कानो 3 मिनटनि जो फ़र्क़ु आहे, लाड़काने खां कराची 13 मिनटनि जो फ़र्क़ु आहे, सियालकोट खां कोयटा 40 मिनटनि जो फ़र्क़ु आहे, पाकिस्तान खां सऊदी अरब 2 कलाकनि जो सफ़र आहे, इन 2 कलाकनि जो फ़र्क़ु आहे। इन जे करे दुनिया में सब खां पहिरियों जिते फजर जी आज़ान थे थी वो इंडोनेशिया जो मशरकी इलाको, उते 1.5 कलाक आज़ानूं हलंदियूं आहिनि। कंहिं इलाके में 5 मिनट लेट, कंहिं में 10 मिनट, जीअं बाख फुटंदी वेंदी, जीअं असांजे मुल्क में आहे। जॾहिं अञा इंडोनेशिया जे मशरकी इलाकनि में आज़ानूं बंदि न थियूं आहिनि त वरी इंडोनेशिया खां पोइ सुमाट्रा में बांगा शुरू थी वियूं। वरी सुमाट्रा जूं बांगा पूरो कलाक हलनि थियूं। सुमाट्रा जूं बांगा अञा ख़त्म न थियूं थियनि, अञा बांगनि जो सिलसिलो हलंदो थो रहे त वरी हेॾां ढाका
ऐं बांग्लादेश में वरी अल्लाह जी आज़ान शुरू थी वई, वरी बांग्लादेश में बाख फुटी, वरी उते आज़ाननि जो सलसिलो शुरू थी वियो। अञा बांग्लादेश जूं बांगा बंदि न आहिनि थियूं त हेॾा बगदाद में, हेॾा अफ़गानिस्तान में बांग शुरू थी। तालिबान जूं बांगा अञा सलसिलो ख़त्म न आहे थियो त ख़ैर सां पाकिस्तान जूं बांगा शुरू थी वयूं। अञा पाकिस्तान में हिकु कलाक ताईं बांगनि जो सलसिलो जारी आहे त वरी कोइत में शुरू थी वयूं, उन खां पोइ इराक में शुरू थी वयूं, उन खां पोइ मुतहिदा अरब में शुरू थी वयूं, अरब इमारात में शुरू थी वयूं। उते हिकु कलाक जे सिलसिले खां बाद में वरी इस्कंदरिया में शुरू थी वयूं। इस्कंदरिया खां पोइ वरी बांगनि जो सिलसिलो शुरू थिए थो दुनिया जे 3 मुल्कनि में, शाम, मिस्र ऐं मिस्र खां बाद में सूडान। इन 3 मुल्कनि में बांग जो सिलसिलो हलंदो थो रहे। अञा इन्हनि जूं बांगा पूरियूं न थियूं आहिनि त तुराबिलस में बाखती फुटे, सुबुह जे बांग जो टाइम थो थिए। जॾहिं तुराबिलस में सुबुह जे आज़ान जी बाखती फुटे त उन में 3 मुल्क आहिनि, अमेरिका, लिबिया, तेविनस, तंजानिया। तेविनस जे मुल्क जूं आख़िरी बांगूं अञा हलंदियूं थियूं रहनि, तेसिताईं इंडोनेशिया में वरी बेपरीअ जी बांग शुरू थी थिए। सदक अल्लाह, अल्लाह जो आवाज़ जेकॾहिं को सॼी काइनात में हलंदड़ आहे त उहो आसान जो आवाज़ आहे। इन जे करे अव्हां खे गुज़ारिश आहे त इमाम आली मक़ाम शहीद करबला जे ॿिन्ही मक़सदनि खे न भुलायो। हिकु ज़मीन बि अल्लाह जी त कानून बि अल्लाह जो। हाणे जेको इन कम जे लाइ महिनत कंदो उहो इमामनि सगोरनि जो वारिस आहे। ख्याल कयो, उहो इमामनि जो हुबदार आहे। मौलाना जन आया आहिनि, मां 2 मिंटनि में ख़त्म थो कयां। वरी इमामनि सगोरनि जे शहादत जो ॿियो अज़ीम ऐं पाक मक़सद हे हो त मां काइनात खे ॾेखारियां तलवारनि जे बरसात में बि निमाज़ माफ़ न आहे, तलवारनि जे नेज़नि जे अचवञ में बि निमाज़ माफ़ न आहे। जॾहिं हिकु दफ़े जनाब जिब्रील, ख्याल कयो, पखो त हिकिड़ो तो हलाए न, तव्हां सभु त नथा हलायो। हज़रत जिब्रील कुदरत जे नूर में हिकु दफ़े पंहिंजो चेहरो ॾिठो ऐं हज़रत जिब्रील अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह जी दरबार आलिया में अर्ज़ रखियो त साईं मूंखे इजाज़त ॾियो त मां तव्हांजो शुक्रानो अदा कयां। अल्लाह साईं फरमायो छा कंदे शुक्राने में? चईं 2 रकातूं नफ़िल पढ़ंदुसि शुक्राने में। तव्हां बि पढ़ंदा हो न, 2 रकातूं नफ़िल पढ़ंदुसि शुक्राने में। त हज़रत जिब्राइल नफ़िल शुरू कयो। जॾहिं नफ़िल पूरो कयईं त जिब्राइल न थकिजे, न पेशाब लॻे, न बुख लॻे, न उञ लॻे, न उनखे घरवारीअ जी परेशानी, न जिब्रील खे का बनीअ जी परेशानी। आहिनि अल्लाह जा फरिश्ता, पाक मखलूक है। जॾहिं जनाब जिब्रील 2 रकातुनि खे पूरो करे सलाम फेरायो त अल्लाह सी फरमायो जिब्रील नमाज पूरी की? जी हाँ साईं। जिब्रील घणो टाइम लॻो? जी साईं तव्हां वधीक था ॼाणो। अल्लाह सी फरमायो तोखे 2 रकातुनि में 20 साल लॻाइनि। अल्लाह सी फरमायो जिब्रील तोखे 2 रकातुनि शुक्राने वारनि में 20 साल लॻाइनि। पर जिब्रील अॼु मां पंहिंजे रहमत जो ऐलान थो करे छॾियां, मुंहिंजे पाक मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मती जॾहिं निमाज़ पढ़ंदा उहे बि 2 रकातूं पढ़ंदा, तूं बि 2 रकातूं पढ़ियूं, पर उन जूं 2 रकातूं जेके तकड़ियूं 2-5 मिंटनि में पूरियूं कंदा, मां उन्हनि खे तुंहिंजे 20 सालनि वारी निमाज़ खां वधीक सवाब ॾींदुसि। मोटी अचो अल्लाह जे दरवाज़े ते, दिलेर बणिजी, बहादुर बणिजी अल्लाह जे दीन जी खिदमत कयो। भाई तुम भी सुनो, लीडर भी सुने, एक बात सुनाने आया हूँ मैं, फिर से मामूले को लेकर शाही से लड़ाने आया हूँ। जमहूरी खूने नाहक से रंगी है चमन की दीवारें, अब सरदारी ऐवानों की दीवार हिलाने आया हूँ। है मेरी शरीयत की मिट्टी इस देश की मिट्टी में शामिल, है मेरी शरीयत की मिट्टी इस देश की मिट्टी में शामिल। इस मिट्टी से फिरऔनों को मिट्टी में मिलाने आया हूँ। ये राजमहल की दीवारें महफूज नहीं, महफूज करो, अब राजमहल गिर जाएगा। मैं आग लगाने आया हूँ पाकिस्तान के एवा में, सच कहने की दस्तूर नहीं, इस दस्तूर को भी हम बदलूंगा, ये राज बताने आया हूँ। व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह।